अस्सलामुअलैकुम, मुंहिंजो नालो आहे अब्दुल समद ऐं आउं अॼु तव्हांजे लाइ हिकिड़ो सवाल खणी आयो आहियां। सवाल छा आहे? सवाल इहो आहे त दुनिया में अॼु ताईं केतिरा माण्हू ज़िंदा रहिया आहिनि, मतिलबु केतिरा माण्हू आया ऐं विया आहिनि। सोचो, लाज़मी तव्हांजे ज़हन में सवाल जो जवाबु आयो हूंदो लखे, करोड़े, हज़ारे, अरबे, खरबे, लातादाद माण्हू। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे, लातादाद माण्हू आया आहिनि, पर उन्हनि लातादाद माण्हुनि मां कहिड़ा माण्हू या घणा माण्हू आहिनि जेके जिन्हनि जो असर दुनिया में रहियो आहे? सोचो, जवाब तव्हांजे आसपास जा माण्हू तव्हांखे ज़हन में आया हूंदा त जेकॾहिं तव्हां कंहिं मुल्क में रहो था त तव्हांजे उन्हनि मुल्कनि जे नाला, उन्हनि मुल्कनि जे जेके मशहूरु नाला आहिनि उन्हनि जा ज़हन में नाला आया हूंदा। लेकिन पाण ॻाल्हि करूं पिया त दुनिया में अॼु ताईं केसीं ताईं, मतिलबु जॾहिं खां ज़िंदगी असांजी हिस्ट्री, असांजा किताब लिखियल आहिनि तारीख़ जा, तॾहिं खां वठी अॼु जे दौर ताईं उहे कहिड़ा माण्हू आहिनि जिन्हनि जो असरु वधि में वधि रहियो आहे। ही किताब आहे जंहिंमें उन्हनि 100 अज़ीम शख़्स, 100 उहे माण्हू जेके जिन्हनि जो असरु रहियो आहे, किथे रहियो आहे? दुनिया में रहियो आहे, वधि में वधि असरु रहियो आहे। उन्हनि माण्हुनि जा नाला हिन किताब में आहिनि। हाणे तव्हां सोचींदा हूंदा त उहे कहिड़ा माण्हू हूंदा जिन्हनि जो असरु दुनिया में रहियो आहे। हिन किताब में नबी बि आहिनि ऐं सहाबी बि आहिनि। हिन किताब में वॾा वॾा सियासतदान आहिनि ऐं सहाफ़ी बि आहिनि ऐं जेके वॾा वॾा मुफ़क्किर हुआ उहे बि आहिनि, आर्टिस्ट, हर क़िस्म जो माण्हू हिन में मौजूदु आहे। लेकिन तव्हांखे ख़बर आहे हिन किताब जो जेको राइटर आहे माइकल एच हार्ट, माइकल एच हार्ट किताब जो राइटर आहे। ही अमेरिकन राइटर आहे। हिन किताब लिखियो आहे, लेकिन हिन पहिरीं नंबर ते कंहिंखे आंदो आहे? इन जो जवाबु आहे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जंहिंखे हिन पहिरें नंबर जो ॾिनो आहे। त पहिरियों नंबर वरी पाण ॿुधाए थो तो मूं पहिरियों नंबर मोहम्मद खे छो ॾिनो आहे, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पहिरियों नंबर छो ॾिनो आहे? ही चवे थो त इट्स बिकॉज ही वॉज सुप्रीमली सक्सेसफुल ऑन बोथ द रिलीजियस एंड सेक्युलर लेवल। इहो मूं इन करे ॾिनो आहे त जेके पाण हुआ सेक्युलर लेवल ते ऐं रिलीजियस लेवल ते, मतिलबु मज़हबी ऐं सेक्युलर ॿिन्ही तरह सां पाण मुकमल तौर ते कामयाबु हुआ। वधीक ॿुधायो अथसि त ॿिया जेके बि ऑथर, जेके बि हिन किताब में मूं नाला ॾिना आहिनि, उन्हनि जा तक़रीबन उन्हनि वटि हिकिड़ो एडवांटेज हो त उहे सिविलाइज़्ड कंट्रीज़ में रहिया, उन्हनि एॾनि नेशन में उन्हनि सां तालुक़ु हो जेके अॻु में ई तरक़ी याफ़्ता हुआ। लेकिन पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तालुक़ु अहिड़े कंहिं बि इलाइक़े सां कोन हो, बिल्कुलु पुठिते पयल इलाइक़े सां। उन खां पोइ बि उनजो असरु जेको आहे सो दुनिया जे अॼु ताईं अहिड़े को बि माण्हू कोन्हे जंहिंजो असरु एतिरो रहियो हुजे। इन जे करे चए थो मूं हिन जो पहिरियों नंबर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिनो आहे। हीअ किताब ज़रूरु पढ़िजो। त हिन किताब में ही अॼोकी ही पंहिंजो सिर्फ़ु इंट्रोडक्शन हो त हिन पहिरें नंबर ते हिन छा ॾिनो आहे। पाण अॻियां हली जेके बि हिन में ॿिया शख़्सियतूं आहिनि उन्हनि जा बि थोरो थोरो इंट्रोडक्शन ॾींदुसि ऐं तव्हां अगरि इंट्रस्टेड हुजो ज़रूरु पढ़िजो। थैंक यू वेरी मच। ऐं आउं आहियां तव्हांजो अब्दुल समद। थैंक यू।